वरी छापा जुदा जुदा वक़्तनि ते निकिता तन जा नकुल दर नकुल हलंदा पिया आया यानी 14 खनि यानी दफ़ा रिसालो छपियो पर त मां बुनियादी तौरु जेको आहे सो उन जा 3 आहिनि हिकिड़ो अरब हिन जो 1282 83 वारो 1292 वारो ऐं 1306 वारो इहे जेके 3 आहिनि एडिशन जेके बम्बई मां कातिबनि लिखिया से उसूली हुआ पर मतिलबु जेके बम्बई मां रिसाला छपिया हुआ तन खे एडिशन ॻोल्हे हथु कयासीं उन्हनि जा वरी पेर खणी वरी बीठासीं उन्हनि 3 ते बुनियादी इहे 3 आहिनि तंहिंखां पियासीं वरी जेके आहिनि कलमी रिसालातनि खे ॻोल्हणु यानी वरी तो कयां थी इहो पिशाल हो जेको मूंखे करिणो पियो बसि पोइ संगत उन में जेके ॿिया दावातनि जेके मददूं को किथां पर वञी आख़िरकार तक़रीबन 39 कलमी रिसाला वञी हथु कयासीं जेतोणीकि मूंखां अॻु में इहो कमु मरहूम डॉक्टर दाऊद पोटरे पाण ते खयो हो पर पोइ हाणे कुदरत हुई हुन सां ज़िंदगी वफ़ा न कई उहो कमु थी न सघियो ऐं रिसाला बि जेके हुआ कलमी घणा डॉक्टर साहिब जिन दिलि कया दूर ते रहिजी विया असांखे त मिली न पिया सघनि पर तंहिं हूंदे बि अकेले सिर मूं चयो त इहो कमु ज़रूरु करणु घुरिजे इहो थींदो सालनि खां पोइ थींदो तंहिंजे करे बिना कंहिं ॿिए मनसूबे जे रिथा जे मूं वग़ैरह करणु शुरू कया पर पोइ कोशिशि थी कजे माण्हू कामयाबु थिए हल उन जी तव्हांखे हिकु मिसाल ॿ थो ॾियां पियो त ब्रिटिश म्यूज़ियम जो रिसालो असां खणी उहो शाइब करे छॾियो तंहिंखां पोइ इतफ़ाक़ सां वरी आऊं ॿिए दफ़े जॾहिं वियुसि ब्रिटिश म्यूज़ियम में तंहिंखां पोइ वरी इंडिया ऑफिस लाइब्रेरी में वियुसि सभु ॾिसी ओचितो हिकिड़ी फ़हिरिस्त जंहिंमें रुॻो ईअं लिखियो पियो त जेके मुतफ़रिक़ आहिनि किताब तन जी फ़हिरिस्त उन में ॾिठुमि त भले शाह जे रिसाले जो नालो लॻो पियो इंडिया ऑफिस लाइब्रेरी में उहा ख़बर ई कान हुई असांखे अॻु में उहा कच्छ जी रिवायत हुई कच्छ में उहो शाह जो रिसालो पर कच्छ में उहा जुदा आहे रिवायत ब्रिटिश म्यूज़ियम वारो जुदा उन जो को अक्सर कयोसीं हिकु दफ़े मूं मैगज़ीन हुई ईरानी मैगज़ीन जेका तेहरान मां छपंदड़ सो पढ़ियुमि पंहिंजे हैदराबाद में वेठे पढ़ियुमि त ही किताबनि हिकिड़ो किताब जेको ॾिठुमि त उन जो जेको लिखियलु हुजे के लफ़्ज़ अहिड़ा जे आउं साॻियो थी फारसी त कहिड़नि खे हीअ कहिड़ा आहिनि त उते लॻो पियो हुजे त हीअ जेको आहे सो रामकली आहे रामकली त सुर आहे बेटा हिसाब जे रिसाले जो हीअ त ॻाल्हि रामकली त कहिड़ी शइ आहे भला वरी अॻिते चुमतकरी लॻो पियो आहे ससु ई लॻो पियो आहे उन पक्षा जो रिसालो पोइ हितां कसद करे तेहरान पहुतुसि ख़ासि इन कम जे वास्ते वञी पहुतुसि त उते बाज़ार शाह वॾी बाज़ार आहे उन में हिकिड़ो मलिक तुजार हो ताजिर हो तमामु वॾो तंहिं कंहिं वक़्तु कुतुबखानो पंहिंजो गॾु कयो पोइ उहो वरी पंहिंजी नेशन खे क़ौम खे ॾेई छॾियईं बाज़ार शाह में उहो कुतुबखानो उन ताजिर मलिक जो गॾु कयनि उते पहुतासीं पोइ उहे माण्हू जेको हुजे लाइब्रेरी खे संभाले ॾियनि सो बि हिकिड़ो निहायत छा चइजे अबूसन कम तरीर आहे अहिड़ो खाई पियो मारे अहिड़े क़िस्म जो माण्हू न सम्झे ॻाल्हि छा मिनतूं करे करे त भई परे खायो या मूंखे फलाणो किताबु ॾिसणो आहे आख़िरकार ॾिठोसीं हाणे उन खे वेही नकुल करिणो हो या उनखे आऊं चवां त मूंखे फ़ोटूनि जो कढी ॾियो फ़ोटू न पियो कढी ॾिए मूं पाण नकुल करणु शुरू कयो रोज़ानो वञा सुबुह साण बाज़ार शाह में वरी शाम जो पर उते त उहो ट्रैफ़िक हुजे अहिड़ो ॾुखियो उते पहुचणु करणु सम्झो 6 ॾींहं 7 ॾींहं आऊं रहियुसि के 50-50 रुपया ख़र्च करे पर सम्झो त उहो पूरो कमु न थियो वरी ॿिए दफ़े ऐं लंडन मां आयुसि त अची वरितुसि तेहरान में उन जो को अक्सर करणु यको 5 7 8 10 ॾींहं उहो अक्स कढी ॾिनई पर तंहिं हूंदे 2 सुफ़ा जेके से उन मां कटाए छॾियईं उन ईरानी जो को साहिबु हो तंहिं पर चङो वरी मूं जुदा नकुल करे वरिता हाणे अहिड़े तरीक़े सां सम्झो त के रिसाला किथां के रिसाला वञी उन तारीख़नि गॾु कयासीं छापा सभु गॾु कयासीं वञी 56 खनि रिसाला गॾु कयासीं उन खां पोइ मूं सम्झो त हाणे यानी इहो मौक़ो आहे जो शाह जे रिसाले जो मेयारी मतल क़ाइमु कजे छाकाणि जो 56 शायदि असांजा ॾाढो आहिनि अञा के हूंदा पर हाणे 12 ॻाल्हियूं जेके अची वञूं ॿिए हंधि साॻी ॻाल्हि हूंदी मुमकिन आहे नई ॻाल्हि शायदि का शायदि न निकिरे पोइ मूं बिस्मिल्लाह करे इहो कमु कयो इन कम खे शाह लतीफ़ कल्चर कमेटी तन खे मूं चयो त हीअ तव्हां हिन कम खे फ़क़ति एतिरो आहे त 2 माण्हू रखो जेके हिन खे नकुल कंदा वञनि ॻाल्हि त आऊं हलाईंदुसि पोइ उहा क़बूल कई पर वरी साॻियो जेको असां वटि जेको मर्ज़ु आहे त 2 साल कमु हले वरी बंदि करे छॾियो
पोइ रुगो पहिरियों जिल्द तंहिंखे मुरतब करण में 7 साल खनि लॻी। 81 में नेठि आख़िरकार मिनतूं करे कमेटी जो चेयरमैन जेको हो उन वक़्तु केरु हो, को कमिश्नर हो या छा हो, ऐं उते अची चयोसीं त हिनखे छापणु घुरिजे। हाणे जेको जिल्द असां ठाहियो आहे सो छापणु घुरिजे। वरी उन में गौ कयूं, पर वरी उनखे छापण में 8 साल लॻा। 8 साल सम्झो त रुगो उनखे छापण में लॻा, छाकाणि जो हीउ कमु वरी हीउ न थिए, हीउ न थिए, हीउ न थिए। हिते मिनतूं करणियूं आहिनि, ज़िंदगी ॾियणी आहे त मां लिखो कमु करियो हो चिटो, पर छापे खे। हाणे उहो पहिरियों रिसालो जंहिंखे सम्झो 7-8 साल जेके ठाहिण में लॻा, 7-8 साल छापण में लॻा, 15 सालनि खां पोइ उहो सम्झो 2 साल थिया जो मैदान में आयो, पर कमु त हलंदड़ो उनखे हलायोसीं हिते। हाणे उहो कमु वरी कल्चर डिपार्टमेंट जेको सिंध गवर्नमेंट जो आहे ताईं उनखे टेक ॾिनी ऐं अञा ताईं उन तरफ़ां थिए थो। पर साॻे वक़्तु ॻाल्हियूं थियनि थियूं, वरी मिनतूं करणियूं पवनि थियूं, बाबा महिरबानी करियो इहे न करियो, हुकूमत बदिलिजे थी बंदि थी थो वञे। अॻे हुकूमत बदिली त कमु बंदि करे छॾियऊं, वरी ही बि हुकूमत हाणे मुमकिन आहे वरी हुकूमत बदिले तो बंदि करे छॾींदा। ईअं न सम्झंदा शाह अब्दुल लतीफ़ जेको आहे सो समूरनि जो आहे, कमु हलंदो हले। हिकिड़ो माण्हू आहे जेको कमु करे सघे थो, हिकु त वटि माण्हू हिननि खे, ऐं भला हिकिड़ो माण्हू कमु करे सघे थो, छॾियो त कमु त करे। ऐं वरी इन में आहे त डॉक्टर बलोच यानी खां यानी मूंखे को पघार कोन्हे, मूंखे हिकिड़ी पाई बि कान्हे का ॻाल्हि कान्हे का, पर उहो कमु न करे। हाणे चिंताज़ो जेको थियो त मूं हुनखे चयो त बाबा शाह लतीफ़ जे सिलसिले में अॻे त असां फ़क़ीर माण्हू हुआसीं, असांजी दोस्ती हुई, ॿिया सभु, तंहिंजे करे जिते वेंदा हुआसीं सभु ॻाल्हियूं। हाणे त रिटायर थिया वियो आहियां, हाणे मूं हुते काॾे काॾियो आऊं वञा, वञी हीअ ॻाल्हियूं कया, का ॻाल्हि पुछणी थी पए, ऊठ जी नाकेली कहिड़ी थींदी आहे, पोइ जीअं नाकेली ऊठ हथ में मार, मिठाई साहिबु चवे थो हीअ थींदो आहे, हीअ लेड़ो थींदो आहे, हीअ थींदो आहे, वञी पुछी पक करे माना लिखूं। हाणे वञिणो थो पवे त हिकु हिकु ट्रिप ते 2,000 1,500 ऐं सम्झो त 800 ख़र्चु अचे थो। तव्हां कम अज़ कम इन जे लाइ मोकिलो कयो, मूंखे इख़्तियार हुजे त आऊं कम अज़ कम उन मां ख़र्चु करे पोइ हुते पहुचां। हाणे महिरबानी थी त उन्हनि 1,500 रुपया मंज़ूर कया त हा तव्हांजा 1,500 आहिनि त मां तव्हां ख़र्चु करे सघो, या हुनजी महिरबानी चए बि कम अज़ कम हाणे इहो आहे जो माण्हू किथे पहुची सघे थो। हींअर ताज़ो वञी पहुतासीं, 5-6 महीना थिया आहिनि कनि ॻाल्हियुनि जे लाइ, ससुई जे सुर जे लाइ वञी पहुतासीं, वरी ॿिए खां वञी ख़ुशदार पहुतासीं। छाकाणि कोई हार जी रागनी, कोई हार जेको नालो ख़ुशदार जो आहे, तंहिंजे करे वञी उते पहुतासीं त उनजी ॻाल्हि जेका आहे सा असां हथु करियूं। हाणे उहो ॿियो जिल्द जेको आहे तंहिं ते कमु शुरू कयोसीं। हाणे ज़िंदगी थोरी आहे, कोशिशि कयो असां वटि जेके तमामु लाइक़ु माण्हू असांजा साथी, तन में हिकिड़ो माण्हू मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे मोहम्मद इस्माइल शेख। उहा कोठरी आहे असांजी जंहिंमें असां लोकदम ठाहियो, सभु किताब, हाणे उहो साल जो कमु हुते हलंदड़ आहे। उहा अलामा आया काज़ी मरहूम जन, उहा कोठी सिंध यूनिवर्सिटी जी ओल्ड बिल्डिंग में असांखे ॾेई वियो। इहो कमु भले हिते हले पियो। पोइ विच में वरी कोशिशि थी यूनिवर्सिटी वारनि खे फुरण जी, शेख अयाज़ जेको चवंदो आहे पाण खे तमामु वॾो माण्हू था, भलो माण्हू, उन जे वक़्त में आहे थी इहा कोठी फुरी वञी। इहो डॉक्टर बलोच ते छो वेठो आहे, डॉक्टर बलोच कोन वेठो आहे, वेठा आहिनि किताब सिंध जा, उहो कमु हलनि ज़रूरी आहे। छॾियो वॾियूं तकलीफ़ूं सम्झो तीअं विच में अचनि थियूं जो इंसान खे बर्दाश्त करणियूं पवनि थियूं। हाणे ॿियो जिल्द तंहिंखे वञी ठाहियोसीं, ॿियो जिल्द पूरो करे वरी वरी मिनतूं कयूंसीं, पर हाणे कल्चर डिपार्टमेंट खे वरी महिरबानी करियो हीअ किताब ठाहियो अथऊं तंहिंखे छपायोसीं, वरी इन ते बि अञा ॾींहुं लॻंदा त कीअं थींदो। हाणे 91 जे शुरू में ॿियो जिल्द तंहिंजो सॼो मवादु ॾिनोसीं छापण जे वास्ते। 91 जो सॼो साल गुज़री वियो, हीउ 92 हले पियो। अञा पहिरियों प्रूफ जेके आहिनि सुरनि जा से मिलिया आहिनि, अञा सॼो जेको मवादु ॾिनो अथऊं कंप्यूटर खे उहो यक जिल्द थी असांखे कोन मिलियो आहे जो उनखे ॾिसूं। यानी रुगो छापण में केतिरो वक़्तु लॻे थो, उन में मिनतूं करणियूं पवनि थियूं। हाणे 3 जिल्द ते असांजो कमु हलंदड़ आहे। ऐं आउं चवां थो त हाणे जेकर असां का अहिड़े तफ़सील सां जेकर न थिए त कम अज़ कम शाह जे रिसाले जो मतन जेको भेटियल उहो मतन खे शाया करे छॾियो, पोइ हाणे अॻिते मानाऊं जूं सेपियूं पियूं लिखी पियूं। अहिड़े तरीक़े सां शाह जो रिसाले जो कमु जेको सो अची कंहिं हद ताईं असां उनखे ठाहियो आहे, पर ख़ुदा करे थो हले। जी गुफ़्तगू थिए कुझु फैमिली लाइफ जे मुताबिक़, ऐं तव्हां मसलन ॿार बच्चा ई जेके ॻाल्हियूं मुहारियूं थींदियूं आहिनि ज़िंदगी जूं, उन्हनि जी तइलीम, उन्हनि जी पंहिंजो जेके तव्हांजो औलाद जी सही जेका इंसान जी ज़िंदगी जे
सुकून जो ऐं घणो दारो मदार पंहिंजी जेका इज़्दिवाजी ज़िंदगी आहे या पंहिंजे घरू जेका ज़िंदगी आहे पंहिंजी नौयत ते आहे ऐं उहा घरवारी ज़िंदगी जेकर सुठी सुहिणी साफ़ आहे त उन मां हिकु वॾो सुकून पैदा थिए। ऐं पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजी शादी जीअं पंहिंजो दस्तूर हूंदो आहे अॻे असांजे सिंधी फैमिली पियो असांजे पंहिंजूं असांजूं फैमिलियूं आहिनि तन में इहो दस्तूर आहे त हुन ॾे हूंदे तइ करे छॾींदा आहिनि त हीअ न्याणी फिराड़े ॾींदासीं ऐं इन तरीक़े सां मुंहिंजी पहिरीं शादी जेका पंहिंजे अज़ीज़नि मां पंहिंजे ॻोठ मां ऐं पंहिंजे अज़ीज़नि मां उतां थी। हाणे उहा संत मङणो असांजो थियो जॾहिं मूंखे ख़बर ई कान हूंदी यानी न को मूंखे पर पोइ ख़ुदा जी फौज सां उहे सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं उन में काई तकलीफ़ कान हूंदी छाकाणि जो मुहबत उन में दख़ल हूंदो छो न ॿिन्ही पासनि जा माण्हू मुहबत सां चवंदा त हीअं थिए। उहा मुंहिंजी घरवारी कानून पहिरीं घणो थी चुकी आहे ऐं उन सां सम्झो त घणो वक़्तु गुज़रियो आहे ऐं गुज़रियो ऐं हा मूं सघियो त घरू ज़िंदगी जो सुकून त पहिरीं शादी जेका पंहिंजे ॻोठ मां पंहिंजे अज़ीज़नि मां थी ऐं छाकाणि ॿिन्ही पासे खां मुहबत जी तक़ाज़ा हूंदी आहे तंहिंजे करे उहा ॻाल्हि सॼी मुहबत सां हूंदी आहे ऐं इन जे करे हिकिड़ो वॾो फ़ाइदो थियो त मुंहिंजी शादी जेतोणीकि थी ऐं 5 दर्जो अंग्रेज़ी पढ़ंदो हुउसि तॾहिं पर सम्झो सॼी अंग्रेज़ी जी तालीम पूरी थी विलायत जी तालीम पूरी थी त का सम्झो कोन कान हूंदी हुई ऐं इन विच में जेके मूंखे औलाद थियो ऐं वॾो फर्ज़ुंद मुंहिंजो डॉक्टर मोहम्मद शरीफ़ आहे जेको यानी मेडिकल पढ़ियो हींअर उहो डायरेक्टर आहे हैदराबाद दिल्लीअ जो। ॿियो फर्ज़ुंद मुंहिंजो थियो अली मोहम्मद जो नालो उनखे इंजीनियरिंग पढ़ाईसि उहो हिन वक़्तु स्टूडेंट इंजीनियर टियों मुंहिंजो फर्ज़ुंद मोहम्मद रफ़ीक थियो जंहिंखे ॿेले में उहा ॿेले जो कोर्स करायोसि पेशावर मां उहो शायदि हुननि जो ऑफिसर रेंजर आहे। चौथों मोहम्मद शफ़ीक आहे उहो BA कई शायदि MA कई त पोइ हुनखे इहो शौक़ु पियो आउं ॻोठ रहियोसि उहो रहे कंहिं ॻोठ सॼी ॻाल्हि खे संभाले दोस्ती वफ़ाक़ खे पोइ न्याणी थी त उहा जेका न्याणी माई आहे सा बि BT पास कई MA पास कई हींअर उहो सेकेंडरी स्कूल में सम्झो त टीचर सीनियर आहे उहा पंहिंजे ॿारनि बच्चनि लाइ मुंहिंजी शादी थी। ॿी शादी मुंहिंजी देरि सां जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में हिते हुअसि तॾहिं थी ऐं उहा मुंहिंजी बि इन लाइ शादी थी जो मुहबत जी तक़ाज़ा ॿिए पासे पर ज़रूरत इहा हुई त असां हिते शहर में रहूं था त कहिड़ी सोसाइटी सां तइलीम ॾिए ऐं उन में अॻिते सोसाइटी अॻिते उहो माण्हू वॾो हुजे जेको उन ॻाल्हि खे सम्झे ॻोठ वारो माण्हू सम्झी न सघंदो तंहिंजे करे मूंखे ॿी शादी जेका न कई पर उहा पहिरीं शादी जे हूंदे मुंहिंजी शादी उहा तमामु सुहिणे नमूने सां सुठे नमूने सां ऐं मुहबत वारे अंदाज़ में सॼी थी तंहिंजे करे उन मां तमामु घर में सुकून रहियो। उन मां मूंखे 3 ॿार थिया पहिरीं न्याणी वॾी ऐं उनजो नालो माई आमिना ऐं उहा सम्झो त MA पास कई BA MA पास करे ऐं पछाड़ियो कॉम्पिटिशन जी इम्तिहान वेठी CSS कयईं ऐं हिन वक़्तु ट्रेनिंग पई थी वठे फॉरेन सर्विस में। उनखां पोइ ॿियो मूंखे फर्ज़ंद थियो फरीदम ख़ान उहो हिन वक़्तु पंहिंजे ज़ौक़ शौक़ सां अमेरिका पहुतल आहे ऐं उते पाण पंहिंजी इंडिपेंडेंटली पाण खे संभाले थो ऐं हुनजा ख़त अचनि था पाण टेलीफोन ते ॻाल्हाए थो ख़ुशि आहे ऐं मूं ख़ुशी थिए थी। 3 न्याणी आहे नंढी ऐं उहा माई उमेमा उहा हींअर BA जे आख़िरी साल में इस्लामाबाद में पढ़े पई
ऐं उमेद तो सुठे नमूने सां पास थींदी पोइ अॻिते वरी एम ए तव्हां मोकिलियो हिन वक़्तु हिकिड़ी आहे तव्हां डॉक्टर साहिब जन सां हैदराबाद में बि रहिया आहियो ऐं इस्लामाबाद में बि रहिया आहियो ॿिए हंधि बि तमामु घणो उथण वेहण साईं जन सां थियो आहे तव्हां कुझु ॿुधायो पंहिंजे मसइले डॉक्टर साहब जी जेका हैदराबाद में ज़िंदगी ॾिठी वारी आई त सुबुह जो सवेल उथंदा नमाज़ पढ़ंदा तंहिंखां पोइ पंहिंजो कमु करे वेहंदा हुआ जेसि ताईं की ऑफिस वञण जो वक़्तु थींदो हो ऐं तंहिंखां पोइ ऑफिस वञी वरी मोटींदा हुआ वरी शाम जो लोक अदब जी ऑफिस आहे डॉक्टर साहब पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी इस्लामाबाद वञण खां अॻु में जेका डॉक्टर साहब कंदो हुओ इहा हूंदी त उन ज़माने में छंछरु आचर छुटी हूंदी त डॉक्टर साहब छंछरु ऐं आचर ॾींहुं निकिरी वेंदा हुआ हैदराबाद खां ॿाहिरि ऐं उन में हिकिड़ो त डॉक्टर साहब जो शुगुल हूंदो शिकार करणु सियारे में अक्सर करे डॉक्टर साहब शिकार ते रहंदा ऐं तंहिंखां पोइ ॿियो डॉक्टर साहब जेको सिंध जो सैर हूंदो ॻोठनि में वञी ऐं माण्हुनि सां मिलणु सभु कुझु करणु एतिरे क़दुरु जो हिकिड़े दफ़े मूंखे रेडियो पाकिस्तान में वञण जो मौक़ो थियो हैदराबाद जे त उते हिकु प्रोड्यूसर उहो चवणु लॻो त असां जिथे बि था वञूं कंहिं रिमोट हंध में था वञूं अहिड़े हंध में जिते पहुचणु मुश्किल आहे त उहे माण्हू इहा ॻाल्हि था चवनि त तव्हां खां अॻु में त डॉक्टर बलोच सां वेठा थी वियो आहे डॉक्टर साहब ईअं कीअं थियो डॉक्टर साहब त पंहिंजी ज़िंदगी इन लाइ वक़्तु करे छॾी आहे पर उन खां पोइ जॾहिं असीं इस्लामाबाद वियासीं त डॉक्टर साहब जे ज़िंदगीअ जो इहो जेको सिलसिलो हो शिकार करणु ऐं छंछरु आचर ते सिंध घुमण इहो घणी क़दुरु घटिजी वियो चङनि उतां अचणु थोरो मुश्किल हूंदो पर जॾहिं बि डॉक्टर साहब खे मौक़ो मिलंदो त ज़रूरु हैदराबाद सिंध भॼी ईंदा ऐं हिते अची पंहिंजो जेको कमु हूंदो या घुमणु फिरणु या मुलाक़ात करणु या कुझु ॻोल्हणु उहो ज़रूरु अची कंदा ऐं उते इस्लामाबाद में थोरो जेको लाइफ डिफरेंट हुई हिकिड़ी हाई सोसाइटीअ में वधीक उते मूव करिणो पवंदो हो फेडरल गवर्नमेंट जी कैपिटल में रही करे उते मुख़्तलिफ़ क़िस्म जो माहौल हो पर मां सम्झां थी असां जेका उते वक़्तु गुज़रियो ॾाढो सुठो गुज़रियो असांजी ज़िंदगी जा बहितरीनु ॾींहं जेका मां चवां त उहे हा जेके असां इस्लामाबाद में गुज़ारे आयासीं तंहिंखां पोइ हिते आया आहियूं त फज़ल आहे तमामु सुठो आहे पंहिंजो शहर आहे पंहिंजो मुल्क आहे पंहिंजो घर आहे ऐं मां सम्झां थी मां हिते जेको को हाल आहे जहिड़ी क़िस्म सां हालांकि हुते ऐं हिते ज़िंदगीअ में घणो फ़र्क़ु आहे पर मां सम्झां थी असीं तमामु ख़ुशि आहियूं ऐं असांजी ज़िंदगी ॾाढी सुठी हालांकि ॿार खां सभई अलॻि थी विया आहिनि फ़िलहाल त पर तंहिं हूंदे बि ॿार वॾा थिया त वरी पंहिंजे कम सां ईअं त आहे पंहिंजे कमनि सां बि लॻा आहिनि पर मुंहिंजी एक्सपेक्टेशन्स कोन हुयूं त एतिरो जल्दी सभु असां खां अलॻि थी वेंदा आहिनि पंहिंजो खाॿे पासे खां हा उनखे कॉन्सेंट्रेट करे दुआ करे जी 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 दुआ करे ॾाढो आयो दुआ फटी आई पे जी न हेठि हीअ सावजन खां वेठा हा हींअर आहिनि पंहिंजो अमेरिका में हुते पंहिंजो कुझु पढ़ाई कनि था या न त फ़िलहाल अञा पढ़ाई कोन थो करे पर इरादो अथसि छाकाणि हुनखे हुते सिटीज़नशिप मिली वञे न त पोइ ही विल बी एबल टू डू इट बिकॉज़ ही विल हैव टू पे लेस फीस एंड मोर फैसिलिटीज़ हिन तस्वीर में ही पंहिंजो खाॿे पासे अती आमना फॉरेन सर्विसिस में पंहिंजी She's under training. जी अंडर ट्रेनिंग ऐं इहा गुड़ी आहे टीना चंदासूं हा बराबरि हाणे नालो हूअं छा अथसि ऑफिशियल हुमैमा BA में आहे हा
टे चारि ॻाल्हियूं आउं सम्झां थो त असांखे रखणु घुरिजनि। हींअर जेके ढोरा बीठा आहिनि जेके असांखे मिलनि था उत्तर में, जिसकरण वारो ढोरो पाण हलूं था कोटड़ी जी जे ओरियां जिसकरण जे शहर वटि ढोरो बीठो आहे जेको दरिया जो तमामु वॾो पेट, इहो पेट जेको आहे सो विचे दौर जेका आहे शाख इहो परियां कोटड़ी जी वटां मथां परियां पिया अरड़ वटां ईंदो हो इहो दरिया नालो वारो ढोरो ॿिया ढोरा इहे जेके सभु आहिनि इनखे ज़रा तफ़सील सां ॾिसे थो। हाणे पछाड़ीअ में हैमिल्टन रिपोर्ट हींअर जॾहिं कोशिशि पिया कयूं त असांखे छंडणूं कढूं ऐं सिम जा ढोरा कढूं त जेका हैमिल्टन रिपोर्ट आहे तंहिंमें हिकिड़ी रिपोर्ट सॼी इन जे बारे में आई ऐं उतां जो जेको जंहिं उहा रिपोर्ट लिखी आहे उहो मुंहिंजो वाक़ुफ़ु आहे मूं वटि आयो हो हैदराबाद में मूं वटि रहियो घटि वक़्तु कचहरियूं कचहरियुनि सां थियूं त हुननि जेके इहे पट ॾेखारिया आहिनि जेके अॻियां दरिया जा पेट त हिनखे ॿियनि नालनि सां सॾियो अथनि। मिसाल पुराण जे नाले सां हू थो चवे सांगड़ सामारो बेट या अहिड़े नमूने सां उलहन जो जेको नालो आहे लाड़काणे वटां त जेको हू नालो वरी नए नमूने सां ॾिनो अथसि पर उहा हैमिल्टन रिपोर्ट पिण वटां आहे छाकाणि हुन एरियल फोटोग्राफी करे दरिया जा पुराणा पेट जेके हथ कया आहिनि एरियल फोटोग्राफी मां ख़बर पवे थी हीअ नमदी पवंदी थी वञे पई उहो दरिया जो पेट हूंदो मतिलबु त इहे जेके एरियल फोटोग्राफी आहे त कंफर्म कयो आहे असांजी हिस्टोरिकल डाटा खे या असांजी फोकलोर खे त बराबरि दरिया हितां वहंदो। जेको असांजे हैमिल्टन रिपोर्ट वारो माण्हू हो सो हिते आयो पोइ मूंसां तफ़सीली तबादले ख़्यालात कयईं ऐं दरिया जे बारे में जेका मूंखे मालूमात हुई इहे टे रुख दरिया जा मूंखे सम्झाया पुराण वारो ऐं उलहंदे नारे वारो ख़ासि मूंखे चङी तरह सां वेही वेझायो चई भला मूंखे को किताब ॾियो मां तेसि ताईं पढ़ां ऐं उहो किताब जेको आहे सो मूंखे ॾिनो उहो हेग्स इंडस डेल्टा कंट्री किताब जो नालो आहे इंडस डेल्टा कंट्री ऐं मेजर जनरल हेग लिखियो हो ऐं मेजर जनरल हेग जेको सुठो सर्वेयर हो त बहितरीनु आउं सम्झां थो त इंडस जे कम अज़ कम लोवर जेको हेठियों डेल्टा आहे उन जे बारे में जेतिरो हेग जो किताबु तफ़सीली आहे ओतिरो ॿियो कोन्हे को निहायत सुहिणे नमूने सां हुन सर्वे करे लिखियो। हा त मूं चयोमांसि तो हेग जो किताबु ॾिठो आहे चई मूं वटि हेग जो किताबु कोन्हे को हुननि जेका मूं ॻाल्हि तोसां कई आहे उहो कुझु तोखे तस्दीक इन हेग जे किताब मां थींदी सो हुन वीचारे पढ़ी वरी मूंखे मोटाए ॾिनो ऐं उहो मूं वटि पियो त मुंहिंजे कुतुबखाने में वरी हैमिल्टन जी रिपोर्ट छपी वरी हुन जेकी लिखियो आहे इंडस डेल्टा कंट्री यानी जेके वापरनि ते लिखियो अथसि सो उहो असां पढ़ियो ऐं हुनजो नालो बि आहे वरी मूंखे ॾिसां वाक़ई तूं हिकु दफ़े वरी मूंखे रेफरेंस कयो त हेग जो किताबु ॾिठो त उहो जेको साॻियो माण्हू जेको हैमिल्टन जेको एम्प्लॉय कयो उनजो नालो लिखियो पियो सभु कुझु वरी महिरबानी तव्हां हीअ किताबु ॾिनो आहे मूंखे ऐं इहो बराबरि इहा ॻाल्हि आहे साईं तव्हांजा मज़मून ॿाहिरिनि रिसालनि में इंसाइक्लोपीडियाज़ वग़ैरह में जेके छपिया आहिनि इंसाइक्लोपीडिया ब्रिटनिका में जेके छपिया आहिनि उनजे मुतलिक़ कुझु असांखे ॿुधाइनि। इहा ॿार बि मज़मून जेके आहिनि से छपिया आहिनि को शक कोन्हे ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकर आउं कुझु यादि जेतिरो मूंखे पवे थो त पहिरियों इंटरनेशनल यूनिवर्सिटीज़ का ऑर्गेनाइज़ेशन हुई जेका पेरिस में हुनजो हेडक्वार्टर सो उतां इहो अमेरिका खां मोटण खां पोइ 50-51 में आयुसि त हुननि मूंखे चयो त हितां जी जेका हायर एजुकेशन आहे ऐं यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उन जे बारे में तव्हां असांखे मुख़्तसर लिखी मोकिलियो। उहो मुख़्तसर जेको मक़ालो ॾिनो सो उन्हनि जी कानून जो जेको उन्हनि जी जर्नल हो तंहिं में छपियो जेका यूरोपियन अमेरिकन जी गॾु लिखा यूनिवर्सिटीज़ उन में छपियो ऐं सम्झां थो पहिरियों मज़मून जेको ॿार छपियो। तंहिंखां पोइ ऑस्ट्रेलिया जो प्रोफेसर नालो मूंखे वीचार जो विसरी वियो आहे पर उहो मूंखे मिलियो हो मनीला में यूनेस्को जे हिकु सेमिनार में मूंखे चई त असां साउथ ईस्ट एशिया जेको आहे तंहिं ते हिकिड़ो एजुकेशन जे बारे में हिकिड़ो किताबु लिखो तमामु सुठी ॻाल्हि थींदी ऐं चईंदो तावन मुंहिंजो तावन थींदो मुंहिंजो तावन एतिरो थींदो त आउं कम अज़ कम तव्हांखे पाकिस्तान जे बारे में छा थियो आहे एजुकेशन लिखी मोकिलींदुसि हिंदुस्तान जे बारे में आर्टिकल हूंदी सां उहो एडिट करे सघां थो ऐं ॿियो वरी पोइ उतां जा जेके उन मीटिंग में आयल हुआ तनख़्वाह सां वाधा वरिता बहरहाल पोइ एजुकेशन साउथ ईस्ट एशिया हुन एडिट कयो जेको सिडनी मां छपियो किताबु तंहिं में चैप्टर जेको पाकिस्तान खे आहे सो मुंहिंजो आहे ऐं
कंहिं हद ताईं इंडिया वारी में मूंखे सलाह मशवरा ॾिना। इहो को किताबु आहे बाक़ाइदे तमामु वॾो जंहिंमें इहो चैप्टर जेको सो छपियो आहे। उनखां पोइ मूंखे वरी इहो अजीब ॻाल्हि थी त इनसाइक्लोपीडिया ऑफ इस्लाम जेको छपिजे पियो ऐं अॻियो एडिशन ख़तमु थियो आहे, नओं एडिशन थो छपिजे। तंहिंमें मूंखे लिखी मोकिलियो तव्हां गंगावा बलोचिस्तान में मशहूरु तारीख़ी शहर आहे जंहिंजो अरबी में नालो आहे कंदाबील। कंदाबील ते तव्हां असांखे यानी ऐसे आर्टिकल लिखी ॾियो। उहो बि मूंखे लिखी ॾिनो ऐं चऊं फसो आर्टिकल आहे, सुठो आहे। ऐं कंदाबील जेका आहे सा गंदावा आहे। ऐं गंदावा छाकाणि मूं पाण वञी ॾिठो आहे गंदावा खे, उनजा फोटो वरिता आहिनि, उनखे मापियो आहे, कंहिं पासे तंहिंजे करे मूं उनखे फोटोज़ में लिखी मोकिलियो जेको इनसाइक्लोपीडिया ऑफ इस्लाम में उहो छपियो आहे। के हेठि कंदाबील लिखण ते पोइ काफ़ सां गॾु कशिश सां पर हिन में के जे हेठि कंदाबील करे छॾियो। उन खां पोइ शायदि मुतासिर थी छा इनसाइक्लोपीडिया इस्लाम वर्ल्ड शिकागो मां मूंखे ख़त लिखियो त तव्हां असांजा रेगुलर थियो महिरबानी करे लिखंदड़। इनसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका, आई एम सॉरी, इनसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका वर्ल्ड उतां शिकागो में हुनजी मेन हेडक्वार्टर्स उतां लिखी मोकिलिया। तव्हां जेके बि असांखे सब कॉन्टिनेंट में या ॿियूं तव्हां असांजा रेगुलर जेका थियो कॉन्ट्रीब्यूटर हो मूं मदद कई। तमामु मशहूरु माण्हू आहियां पर तंहिं हूंदे तव्हांजी जेका फ़िलहालु ज़रूरत जेका हुजे तव्हां उन ते आर्टिकल लिखां। हुन चयो त भला तव्हां घटि में घटि 2 आर्टिकल लिखो, हिकिड़ो सिंध ते ऐं ॿियो बलोचिस्तान ते। पोइ पहिरीं मूं सिंध ते आर्टिकल लिखियो ऐं उहो मोकिलियुमि। पोइ हुनखे वरी बलोचिस्तान ते आर्टिकल लिखियुमि। इहे लेटेस्ट एडिशन जेको इनसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका जो आहे तंहिं ते बलोचिस्तान ते थोरो सिंध ते इहे आर्टिकल मुंहिंजा लिखियल आहिनि। मूं चयो आहे त उन में अञा ताईं तरमीम कान कई अथनि, जेके उहो ई टेक्स्ट आहे उहो ई क़ाइमु आहे। हायर एजुकेशन ते इंटरनेशनल एजुकेशन एसोसिएशन आहे जंहिंजो हेडक्वार्टर अमेरिका में आहे ऐं न्यूयॉर्क में शायदि उन्हनि या ॿियनि गॾिजी त हायर एजुकेशन जेको आहे सो तंहिंजे बारे में इनसाइक्लोपीडिया हुननि खे मुरतब कई। त मूंखे चयूं त तव्हां पाकिस्तान या ईस्ट जे बारे में या छा जेको जामे को मज़मून असांखे लिखी ॾियो। त उहो मज़मून हुनखे ॾिनो जेको उहो छपियो आहे। उहो आहे पहिरियों त इनसाइक्लोपीडिया ऑफ हायर एजुकेशन या अहिड़ो को नालो आहे। सो हुननि खे मूं ॾिनो त हुननि छा कयो। पोइ वरी कल्चर पाकिस्तान जे कल्चर ते बि पए थियो आहे। यूनेस्को में ॿियनि में मूं घणो हुन में भरो वरितो आहे। त हुननि चयो त तव्हां हिकिड़ी रिपोर्ट लिखो वेस्ट पाकिस्तान में को ईस्ट पाकिस्तान में। वेस्ट पाकिस्तान जे कल्चर ते तव्हां हिकिड़ी सर्वे रिपोर्ट तयारु कयो। उहा यूनेस्को ॾांहुं मोकिली जंहिंमां काफ़ी एक्सट्रैक्ट्स जेके आहिनि से कल्चर जो रिसालो जेको मद्रास मां निकिरंदो हो उहो यूनेस्को जे सपोर्ट सां निकिरंदो हो। ऐं मुंहिंजे ख़्याल में प्रोफेसर नीलकंता शास्त्री जो एडिटर हो। त उन में काफ़ी इहे मुंहिंजे मज़मून मां मुंहिंजी जेका रिपोर्ट आहे तंहिं मां हुननि उन में छापिया आहिनि। ॿियूं नंढियूं सॼियूं थोरियूं ॻाल्हियूं ईअं बराबरि पए पर वॾी ॻाल्हि पोइ वरी जेका किताबी सूरत में क़याम कई थी आहे सा इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन इस्लामिक एजुकेशन। उहा सऊदी अरब गवर्नमेंट जे पारां जिदे में घुराई वई ऐं उहा इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन इस्लामिक एजुकेशन उन जी जेका टीचर एजुकेशन कमेटी हुई तंहिंजो चेयरमैन हुउसि। मूंखे मोकिलो कयो चेयरमैन। उहा जेका सॼी मीटिंग जो हिसो पंहिंजी सदात मूंखे करणी पई। पोइ वरी करिकुलम सो बि निसाब तंहिंजे बारे में वरी मूंखे एसोसिएट कया। वरी उन ते बि करिणो पियो। उते ॿिया बि वॾा आलिम सुठा अतस साहिब हो मलेशिया जो सैयद अतस ऐं तंहिंखां पोइ ॿियो तख्ताज़ानी हो अरब हो ॿिया हुआ। पोइ उन में आख़िरकार वरी टीचर एजुकेशन जो जेको वॉल्यूम हो ऐं करिकुलम में टीचर एजुकेशन ते तंहिंजो वरी चीफ एडिटर बि मूंखे कयो। उहो किताबु छपियो आहे लंडन मां जेके वॉल्यूम छपिया आहिनि उन जो एडिटर
जनरल एडिटर आऊं आहियां इंट्रोडक्शन बि लिखियो आहे टीचर एजुकेशन खे बि इंट्रोडक्शन आहे ऐं उन वटि वधीक जेका सिलसिलो आहे त इहो हिकिड़ो किताबु जेको आहे सो लंडन मां छपियो आहे ऐं चङो ख़ासो किताबु लिखियो आहे। इन तरीक़े सां ॿाहिरि जा बि जॾहिं जॾहिं के अहिड़ियूं हालतूं आहिनि त पोइ काई मदद कई आहे। महिरबानी साईं। हाणे पंहिंजो सैर सफ़र जी कुझु ॻाल्हि करियूं। तव्हां पंहिंजो घणेई मुल्क घुमिया, पंहिंजो सिंध तमामु सॼी पंहिंजे पेरनि हेठां रखी अथव, सिलसिले जी तव्हांखे ख़बर आहे सिंध जे, पर ॿाहिरि जा मुल्क बि तमामु घणा घुमिया आहियो तव्हां, अमेरिका, पंहिंजो मिस्र, पंहिंजो इराक, त एॾा हाणे कहिड़े क़िस्म कमनि सां वियो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासि के ॻाल्हियूं तव्हां ॾिठियूं ऐं वाक़िया? पाकिस्तान खां ॿाहिरि सम्झो त शुरू करियूं पहिरीं करे जेको हाणे भारत था चवनि इंडिया, तॾहिं सम्झो असां पढ़ंदा हुआसीं तॾहिं थियो भारत इंडिया हुई कोन को मुल्क हो। 4 साल पढ़ियसि जूनागढ़ में, पोइ वरी 4-5 साल अलीगढ़ में, तंहिंजे करे इन मुल्क ॾिसण जो मूंखे घणो मौक़ो मिलियो। ऐं जूनागढ़ में त ख़ासि तरह सां अपर कोट जेको हूंदा हुआसीं, सोरठ रायडिया जो किसो, अपर कोट जूं ॻाल्हियूं ऐं उहे उते वञी निकिरंदे गिरनार जो जबल ॾिसणु, लाथार जो जबल ॾिसणु, पर उन में दिलचस्प ॻाल्हि त असां चयो त असां वञी सोमनाथ मंदरु ॾिसंदासीं। जूनागढ़ खां पोइ वरी समुंड जे किनारे सां वीरावाल जो शहर आहे, उते सोमनाथ मंदरु उन्हनि चयो पुराणो जेको सो मुस्लमान ॾाढो, पर हाणे वरी असां नओं ठाहियो आहे, त उते मूं चयो त वरी हाणे हलो त उहो बि वियासीं वीरावाल जो मंदरु ॾिसणु। उते ॿियूं घणियूं ॻाल्हियूं, पर आख़िरकार चयोसीं इहो जेको मंदरु ॾिसंदासीं। वियासीं उते, असां चयो त वञूं कीअं, सभु नौजवान छोकिरा जेके हुआसीं सभु सिंध जा, ऐं हिकु ॿार हो समुंड खे असां चयो भई असां सिंध जा ब्राह्मण आहियूं ऐं आया आहियूं हिते घुमण आया आहियूं, सो असां ॾिसंदासीं। पोइ वियासीं मंदरु, ऐं उहो चाढ़ियूं हुयूं मंदरु हेठि, जीअं खूह में लहिबो आहे न, ईअं चाढ़ियूं उॾंदा उॾंदा हेठि वियासीं। मुंहिंजे ख़्याल में 12-15 फुट या 20 फुट हेठि विया हूंदासीं। त पोइ गोल गोल हिकिड़ो सम्झो त दाइरो हो, गोल गोल जो आहे मथां जेको रूफ जेका हुई साफ़ हुई ढकियल हुई, ऐं उते विच ते हिकिड़ो कारो पथर कुतल हो। उन कारो पथर जेको सोमनाथ हो, जंहिं ते अची गिहु न ईंदा हुआ ऐं अची खीर न ईंदा हुआ। ऐं उते वियासीं त उतां जो गेड़ू कपिड़नि सां ऐं मथो पूरियल गेड़ू कपिड़नि सां हिकिड़ी उन वटि हुई कपिड़ो जेको गोल बदल बि ऐं मथां वरी कुड़नि ते वियो हुअसि, उहो आहे। हाणे असां चयो हीअ तव्हांजो आहे, ऐं असां वरी हुन अची असां सां अंग्रेज़ी में ॻाल्हाइणु शुरू कयो। पर उन खां अॻु में थोरो असांजे साथियुनि मां मिड़े कंहिंजे वातां इहा ॻाल्हि निकिरी वई थी त दिस इज़ ओनली ए स्टोन और कैन इट डू, हुन ॿुधी वरितो। पोइ हुन जो अंग्रेज़ी ॻाल्हाई असां सां, त असां सां ॾाढो डपु थियो। हाणे असां बदसूरत ॻाल्हि करे वेठा आहियूं, अलाए छा थींदो, असां मोकिलायो। लीडर उन में ॼाणो होसि उन ॻाल्हि जो, इहे हरकतूं वञण करणु ॾिसणु शयूं। पोइ मूं चयो न हाणे हलो सिंधी में चयो, इन करे मोकिलायोसीं। बसि आहिस्ते आहिस्ते थी ॿाहिरि निकिरी उन हद खां निकितासीं। मूं चयो त भॼ, भॼो त भॼण खां वाह ई कान। पोइ हाणे असां छोकिरा हुआसीं, अहिड़ो ज़ोर सां भॻासीं, साह अची उते खयोसीं जिते असांजी जाइ हुई बीठल हुते। ॾाढो दिलचस्प हिकिड़ी ॻाल्हि हुई जेका। त तव्हां वाकई ब्राह्मण थी अंदरि दाख़िल थिया हुजनि? जी, वाकई ब्राह्मण थी दाख़िल थिया हुजनि? हा, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। कपिड़ा ओड़े क़िस्म जा पाता? कपिड़ा जेके काचूं काचूं कयूं चढ़ियूं, मींहुं हो साईं, मींहुं ऐं मिड़े बरसातूं हूंदियूं उते असांजा कपिड़ा जेके पैंटूं सूटूं इन क़िस्म जूं कयल हुयूं, तंहिंजे करे असां पाण खे पहिरियों मसलाए सघियासीं। ऐं पहिरीं दिलचस्पी जेका ॿाहिरि जेका थी साया थी। ॿी ॻाल्हि थी त असां अलीगढ़ में पढ़ंदा हुआसीं, वियासीं बनारस। बनारस में ओरिएंटल कॉन्फ्रेंस, उते वरी 4 जेके सिंध जा शागिर्द ॿिया से बि आऊं पाण सां 3 वठी वियुसि त उते हलनि। सो उते वियासीं त असांखे ख़्यालु थियो त असां
जेको गंगा आहे पंहिंजो सुबुह जेको ॿेड़ी में चढ़ी पोइ परे खां बनारस ॾिसूं मशहूरु ॻाल्हि आहे त शाम में अवध सुबुह बनारस सो हुते वियासीं ऐं हुते वियासीं असां सां गॾु भट्टी गुलाम मरहूम गुज़ारे वियो सो हुते हलियासीं त मूंखे चयो तव्हां गंगा में तड़ हाणे मुंहिंजो वरी छॾ भट्टी उतां जेको घाट हो जंहिं मथां असांखे चढ़णो हो उहो आहे जगन्नाथ टेम्पल आहे मंदरु आहे वॾो शाही मंदरु जगन्नाथ जो उतां उहो जेको घाट आहे उते वियासीं असां ॿेड़ियुनि में सूठी ॾियारी मोकिली उते असांजे लाइ ॿ ॿेड़ियूं बीठियूं हुयूं जगन्नाथ ते पर अंग्रेज़नि जो वक़्तु हो कंहिंखे का झल कान हुई ऐं सभु माण्हू पर बहरहाल भट्टी साहिबु चयो गुलाम मथां तड़ कयोसि सो वञी चयाईं हिकिड़ो हिकिड़ो ई ब्राह्मण भॻत आयो हुते जो हुते वेठो हो ऐं उन खे चयाईं त आउं सिंध जो ब्राह्मण आहियां ऐं गंगा में सनानु कंदुसि ऐं सो उन खां पोतड़ो मूंखे ॾे तव्हां ॿधी या गेड़ा पोतड़ो ॾे ॿधी विड़ियो अंदरि सो वञी अंदरां पंहिंजो टुबियूं हणे ॾाढियूं ऐं सुबुह जो सी हुजे डिसंबर जो महीना हीअ वेठो टुबियूं हणे ऐं वरी बरार निकिरी आयो सो तव्हां उन पाण खे ॿी शेरवानी पाताईं शेरवानी पाए तंहिंखां पोइ मूंखे थो चवे त हाणे मूंखे फजर जी निमाज़ पढ़णी फजर जी निमाज़ पढ़ंदे असांखे ॿुधाईंदे ॿियनि खे बि ऐं ॿियो तोखे निमाज़ पढ़णी आहे तॾहिं पंहिंजी जाइ ते पढ़ हीउ सम्झो त हिकिड़ो पोतल मकान आहे मक़ाम आहे जगन्नाथ जो टेम्पल आहे मंदरु आहे हिते फ़क़ति उहे माण्हू ईंदा जेके प्रार्थना लाइ पूॼा लाइ हिंदू माण्हू ईंदा तूं चई न सरज़मीन सॼी ख़ुदा जी आहे ऐं हीअ बि ख़ुदा जी ज़मीन आहे सो मूंखे पढ़णी आहे पोइ असांखे डप सिंधी ॿेड़ियुनि में वेठासीं भला जे हमिलो थिए त सिंधी ॿेड़ियूं ॿेड़ियुनि ते हलिया वेंदासीं हिन मां पहिरीं वठी ॾिनी वॾे सर बांग बि जेका असांखे 2 मिंट 3 मिंट हले सो न 5 मिंट यकीन करणु बांग हिते कई हिंदू अची गॾु थिया कम से कम 30-40 माण्हू मुंहिंजे ख़्याल में सुबुह जो जेके ईंदा हुआ गंगा ते 30-40 माण्हू त आया हिन बांग ॾे पूरी कई पोइ पंहिंजी शेरवानी लाहे विछाए ऐं नवाज़ ईंदी वरी सजदे मां उथे 5 मिंट सजदे पोइ इहे सभु कम करे ऐं अची निकितो पर मूं ॾिठो भले हिन माण्हुनि जो पंहिंजो पको इरादो ऐं ॿियो त अजाई हिकिड़ी ॻाल्हि ॿेड़ी थियाई पर बहरहाल कंहिंखे नमाज़ पढ़णी हुई पढ़ियाई भांग ॾिनई कंहिं चयो कोन को ख़ैर सां जेको हिन मां बि हिकिड़ी वॾी अजाइबात ॻाल्हि मूं ॾिठी त भले इहो बि जेको मूंखे ॻाल्हि विसरंदी कान का बनारस वारी जेको आगरे मां सम्झो त आगरो आहे इलाहाबाद रामपुर ऐं मुरादाबाद इहे मुल्क तुंहिंजा जेके हुआ पोइ वरी कलकत्तो करियां इहे मुल्क सभु ॾिठासीं ऐं जूनागढ़ में वियासीं त वरी जेको विच राजस्थान अजमेर वग़ैरह बांदीकुई दिल्ली इहे सभु मुल्क घुमियासीं पर अजाइबात मां ॻाल्हि मूंखे ॿ ॿुधायूं आहिनि इहे बहरहाल ॿाहिरि वञण जो जेको सिलसिलो सो पहिरीं त शागिर्दी जे करे थियो स्कॉलरशिप मिली ऐं असां अमेरिका में 3 साल रहणु थियो ऐं उते त पोइ हाणे रहियासीं त जेको बि घुमण जा मौक़ा हूंदा छाकाणि जो हुते बस सर्विस तमामु बहितरीनु आहे थोरे पैसनि मां माण्हू घणो घुमी सघे थो त आउं कैनेडा वियुसि ग्रे हाउंड बस तंहिं में आउं कैनेडा वियुसि पोइ ओटावा गादी जो हूंदा ऐं जेके कैनबेरा ॿिया पंहिंजो टोरंटो ऐं ॿिया जेके शहर हुआ तुंहिंजा मॉन्ट्रियल इहे सभु ॾिसण जो मौक़ो मिलियो ऐं अमेरिका जो पोइ हाणे हुते थोरी चुस्ती घुरिजे जेकर माण्हू सफ़र करे थो छाकाणि हुते कुझु आकाने का सभु कुझु लिखियो पियो आहे उन खे ॾिसंदा हलंदा वञूं पर उन वक़्तु असांखे एतिरी सम्झो त अकुलु अची वियो अमेरिका में न्यूयॉर्क शहर में रहंदासीं न न्यूयॉर्क ते हिकिड़ो वॾो शहर ऐं अमेरिका जे अंदरि घटि हिकिड़ो हार्ट तंहिंमें जो रहियासीं त असांखे एॾी हिकिड़ी क़िस्म जो कारीगरी अची वई एॾी सुजाॻी अची वई जो अमेरिका न्यूयॉर्क खां ॿाहिरि निकिरूं त असांजी अखी कान पई घुरे कंहिं ॻाल्हि ते वञणु पंहिंजा वठणु करणु सम्झो वरी जेके लॉकर संतनि में पंहिंजूं शइ रखणु चढ़णु करणु वॾो हिकिड़ो तजुर्बो थियो अमेरिका जे सिलसिले जो तंहिंखां पोइ अमेरिका खां मोटियासीं त मूं चयो त आउं इंग्लैंड ज़रूरु ॾिसंदुसि छाकाणि अंग्रेज़नि असांखे हुकूमत कई आहे उन जो त असांखे वॾो भूत हिकिड़ो वेठल हो त कैम्ब्रिज ऑक्सफोर्ड ही हू अंग्रेज़ पंहिंजे करे उते तां ज़रूरु ॾींदुसि मूं चयो मूंखे अंग्रेज़नि जी सिस्टम ऑफ एजुकेशन ॾिसणी आहे हीअ अमेरिकी सिस्टम सां ॾिसी आहे पर असां वटि अंग्रेज़ी सिस्टम आहे तंहिंजे करे मूं हुते पंहिंजे एजुकेशन ऑफिसर खे चयो मोटण वक़्तु मूंखे 1 महीनो
तव्हां लंडन में ॾियो, छाकाणि तमामु ज़रूरियातूं तव्हांजे एजुकेशन सिस्टम खां वाक़ुफ़ थी पयूं, ईअं वेंदा असूल सां ख़बर कान पवंदी, हुन ॻाल्हि क़बूल कई। पोइ लंडन में आउं अची इन में 1 महीनो मूं गुज़ारियो, लंडन खां वठी पंहिंजे स्कॉटलैंड ताईं, लंडन डेरी ताईं, ऐं एडनबरो ताईं ॾिस, उहो जेको मूं घुरियो पियो था मूंखे मज़ो कोन पियो अचे। ऐं चवां पियो त भले हीअ माण्हू केतिरा पोइते पियल आहिनि, हिन जो त गाॾियूं पूरे वक़्त ते कनि थियूं हलनि, हिन टेलीफोन लॻे कान का बि रस्ते में वञो, विच रस्ते में वञी मींहं में पुसी पोइ टेलीफोन करे, हुते अमेरिका में ड्रग स्टोर में हर वक़्तु टेलीफोन जिते किथे मौजूदु हुई। पोइ वरी उहो सॼो जेको लंडन जेको कारो ऐं हिकिड़ो हूंदा हो शहर नज़र आयो आहे, ऐं छड़ लड़ाई पूरी थी हुई, असां आयासीं हुन जा बि पर यहाँ आसार अथव लड़ाई जा। बहरहाल जेको इहो मुल्क घुमियोसीं, पर मूं चयो त हीउ जेको अंग्रेज़ जो मुल्क आहे सो ॼण ते टको ई कोन लहे। उन खां पोइ वरी यूनेस्को जे सिलसिले में मूंखे उतां आउं डेलीगेट थी वियुसि केतिरनि ॻाल्हियुनि में, त हिकिड़ो त वञी निकितुसि फिलिपाइन में, ऐं पोइ तो वरी हांगकांग में, हांगकांग मां वञी निकितुसि टोक्यो में, ऐं इहो मुल्क। पर ॿियो जेको रुख हो सो पेरिस जो, पेरिस जो रुख थियो त मूं चयो त हाणे न रुॻो पेरिस ॾिसां, पर ॿिया बि केतिरा सारा मुल्क आहिनि, ऐं ख़ासि तौर सां मिडल ईस्ट या मुल्क इस्लामी मुल्क तव्हांखे थो ॾिसां। सो जॾहिं मां पेरिस वञा तॾहिं परियां वरी ॻोल्ही करे, पोइ कॾहिं इजिप्ट में अचां, कॾहिं इराक में अचां, कॾहिं ईरान में अचां, पर अहिड़े तरीक़े सां कॾहिं अमान में अचां, वरी सऊदी अरब में अचां त उमिरो करे अचां, त पोइ इहे सम्झो त पासा जेके असां सियाऊं घुमंदो अचां। उन में ॿियूं त घणियूं ॻाल्हियूं थियूं, पर हिकिड़ी निहायत दिलचस्प ॻाल्हि जेका तव्हांखे ॿुधाइणु घुरां थो, त आउं अॼु बगदाद में रहंदुसि। मूं वटि पैसो हुजे तमामु थोरो, मतिलबु त हुजे ई कोन, कंहिंखे थोरा पैसा हुजनि। हाणे आउं चवां त बगदाद जो शहर ॾिसां बि सही, ऐं पर इहे मोटरूं जेके आहिनि जेके हुते हलनि थियूं दोलमुश करे पिया चवनि, पर हुन ॿोली मूंखे सम्झ में अचे ई कान पई। पोइ वरी कंहिंखां पुछणु करणु, पर मूंखे हाणे बगारियूं जेके ॾिसे त ॾिसां कम अज़ कम हिकिड़ो आउं ॾिसां हद बादशाह पीर जो जेको आहे, जेका दरगाह आहे शेख अब्दुल कादिर जीलानी जी, ऐं जो हेॾो सारो असरु हुन वरी इस्लाम जी दीनी तबलीग कई, हिकिड़ो हो ॾिसां। ऐं हिकिड़ो शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी, उमर सोहरवर्दी, जेको सोहरवर्दी तरीक़े जो बानी आहे, उन जी दरगाह ॾिसां। सो उन वक़्तु पोइ वक़्तु हो थोरो, पर पासो वरी साॻियो, पोइ वरी दौर मिशवारे खे अरबी में न को सम्झाए सघां, न को छा वञिणो हुजे मूंखे बादशाह पीर जी जेका दरगाह आहे उते, त वञी महिल खनि पंहिंजो परते छॾे, वरी पंधु करे जी पहुचनि, उते अची उहो ॾिठुमि ऐं दुआ घुरियुमि, सभु कुझु करे। हाणे वरी शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी जी हाणे इहा ज़ियारत कई, मींहं जूं फुड़ियूं फुड़ियूं पवनि, आख़िरकार वञी उते वरी वञी उबतो सुबतो मूंखे छॾियईं, परे खां बि करे इहा आहे। हाणे परे खां ॾिसण में अचे पियो, हर वक़्त में हलियुसि त विची विची नीरी विची थी वई, बिल्कुलु सफ़ा नीरी विची, जो वञी उते पहुतुसि त उते हू जेको मुजावर दरगाह ॾिसो बंदि पियो करे, मूं चयो महिरबानी करे तूं बंदि न कर, ऐं परे खां आयो आहियां, पाकिस्तान खां आयो आहियां, आउं ज़ियारत करियां, सो कबू दरवाज़ो जेको खोलण जी त न कई अंदरि, बाक़ी चई त तूं हीअ भले को 12 ॾिस। पोइ भर 12 जेको मूं ॾिठो, अंदरि दरगाह त बंदि पई, बाक़ी उहो जेको चोटी आहे जेका इमारत वारी सां ॾिसण में पिया आई, उते आउं दुआ घुरी निकितुसि, उनजे पासे सां वरी आहे मुक़ाम जेको वॾो असुलु, हाणे उहो क़ब्रिस्तान में वञा त जेके पुराणियूं के क़बरूं ते सन हूंदा ऐं पुठियां फिरी ईंदुसि, हिन बुज़ुर्ग जी जेका शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी जी, उहो पोइ परे पियां मूंखे वधीक चिठी नज़र ईंदी। सो घड़ी वियुसि उन में, वॾो दरवाज़ो छाई हो, उन मां घड़ी हलियो विसंदो, सो आउं मुंहिंजे सामतां ॾिसंदो, हू ख़बर जांचींदो, पोयां पूरी शेख साहिब जी पोयां अची बीठुसि, वरी उतां दुआ घुरियुमि, सभु जांचे, पर हिते सांझड़ी बदिरे घटि थी, सांझी सफ़ा सिज लही पई, हाणे फुड़ फुड़ पई पवे, हाणे वञा, हाणे देरि थी थिए, आउं अचां त वॾो दरवाज़ो जंहिं मां घिड़ियो हुउसि, सो साॻियो मुंहिंजा कुरफाणी बंदि करे, हाणे आउं छा कयां, बंदि पियो आहियां थो, हाणे सॼी राति मूंखे वेहणो पवंदो, कीअं कयां, हेठि मूं ख़्यालु कयो त हाणे दरवाज़े चढ़ां वारा, दरवाज़ो हुजे वॾो, पर कुझु न कुझु चढ़ण जूं अटकरूं सिंध में हूंदियूं हुयूं, ॻोठ जा राग माण्हू, सो लड़की आउं दरवाज़े चढ़ियुसि, चढ़ी वञी मथे बीह रहियुसि उन ते चोटी ते, पर हाणे छा करियां, हाणे लहण की परियां लहण जी का वाही न हुजे, परियां मुंहुं हुजे तमामु घणो, हाणे मुंहिंजो छा करियां, केॾा करियां, पर ॾाढो तमामु आउं शिस्तर हुजां, परे खां
जेको माण्हू आहे सो उन दरवाज़े खां परे पंहिंजी वाट वठी परे खां वञे ऐं वठी हक़ूं कयूं या शेख या अखी का दुआ आयो मूं हुनखे चयो त हिते वेठो लही नथोसि का कबी वाह सो वरी बि वञी मुजावर खे उन्हीअ खे वरी चई उहो हिकिड़ो माण्हू आहे जेको ॿाहिरि को हिंदी सिंधी आहे को ॿाहिरि उहो दरवाज़े चोटी ते मथे चढ़ियो वेठो आहे ऐं उन दरवाज़ो खोल त लहे ऐं त मुसाफ़िर उन मुजावर खे वॻे कावड़ ई मूं जो आउं वियो हुउसि सो आयो त सही तो अरबी में यला फला पहिया कंदो आयो मस जी कुंजी हड़ी दरवाज़ो खोलियो आउं लुथुसि पर इहो बि हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे सभु हमेशह लाइ यादि पवंदी वरी आयासीं हिते त पाकिस्तान में बांग्लादेश में या पाकिस्तान जो सो आउं जॾहिं वञी ढाका में वञा त कुझु न कुझु वरी बांग्लादेश ॾिसण जी मूंखे तमन्ना थिए त हीअ ॾिसां हू ॾिसां हीअ ॾिसां ऐं सो पहिरीं जेको मूंखे तजुर्बो थियो त मुंहिंजो सिलहट में हाणे मूंखे इहा ख़बर कान्हे सिलहट जेको आहे सो परे आहे ख़ैर टिकट मां त ख़बर पई परे त आहे पर इहा ख़बर न हुजे त सिलहट जेको आहे सो थधो आहे तमामु ढाका में बि जीअं गर्मी साईं पोइ मूंखे उहा कपिड़ा सन्हा थियल ऐं मूं वटि ॿी का शइ हुजे बि न घड़ी ऐं कहिड़ी थो वियां गाॾी में पर उन सिलहट जे भरिसां जमालपुर हिकिड़ी का जाइ उते मुंहिंजा खे वाक़ुफ़ु हुआ अमेरिका जे मुंहिंजा माण्हू मुंहिंजा उन्हनि बि ॾिसंदुसि वञी गाॾी में साईं चढ़ियो गाॾी में या हुजे थधि बस एॾी थधि जो सुकड़ी वियुसि बसि उहा जेका मूंखे थधि लॻी आहे ऐं सिलहट वियो आहियां जेके मूंखे यादि था पवनि चटका उन जा से बि विसरंदा कंहिंखे ऐं हिकु दफ़े आयुसि त ख़ुदि तूं उते पढ़ंदो आहीं सो तूं पढ़ंदो आहीं पोइ मुंहिंजी आदत हूंदी त ॿुधर हल बसि हीअ शइ ॾिसूं हीअ शइ ॾिसूं ऐं तूं उन वक़्तु वरी इहो पढ़ंदो आहीं ऐं तमामु ज़हीन माण्हू ऐं बंगाली ॿोली मां बि वाक़ुफ़ु थी वियो अहिड़ो जो की कोतो सभु पैसा करे वठे सो आऊं चवां त मुंहिंजो कर को की कोतो वठूं यकदमि चवनि त हा ऐं आख़िरकार मूं तोखे चयो त हलंदासीं मेमन सिंह कोमिला हलंदासीं हाणे असां कोमिला हलूं त तो सॼी पुछा कई त का गाॾी आहे उहा वेंदी आहे उतां उन मां बसूं वेंदियूं आहिनि उते से हलियासीं उते चयूं न का बस न का छा वरी चयूं त गाॾी वेंदी आहे भले पोइ उहा तो ॻाल्हि यादि हूंदी कीअं वठी भॼूं ऐं वरी हलूं नारायण सिंह में हलियासीं पंहिंजे नारायण सिंह हलियासीं पहिरीं नारायण सिंह पहिरीं हलियासीं पोइ उतां ई गाॾी पई वञे पार थियासीं रिक्शा में हाणे गाॾी कॾहिं पहुचाए त असां चढ़ूं वञे फाटक ते पंहिंजी रिक्शा बीहो ऐं गाॾी लंघे त गाॾी लंघे वञे असां उते रिक्शा ते बीठा वरी फाटक खुले वरी जो पाण हलूं त अॻियां वरी फाटक बंदि हाणे गाॾी खे पोइ हुन पहुचूं गाॾी में वरी टोड़ाए माण्हू खे ख़बर हुजे त भई हितां ॿी स्टेशन ते बीहंदी हुतां ॿी हिते बीहंदी पर किथां फेरा ॾेई वञी गाॾी खे पहुतासीं पर उहा मूंखे यादगिरी आहे कीअं पोइ कोमिला वियासीं कोमिला में अख्तर हमीद ख़ान यादि आहे अख्तर हमीद ख़ान खे मूंखे मिलणो जेको कोमिला में उते उन हिकिड़ो नंढो कारखानो क़ाइमु कयो अहिड़े तरीक़े सां कोमिला पर मेमन सिंह कोई तो वरी निकिरंदो हुउसि चकाचा छा जोहर पोइ वरी साईं कीअं पाण ॿई मुंहिंजे ख़्याल में हलियासीं केरु हो ॿियो मूंसां जो वञी निकिरूं खुलना ऐं टारपीडो बोट में चढ़ूं टारपीडो बोट टारपीडो छा उहा आया बुढ़ी गंगा मां थी पोइ बसि हली पोइ पाणी जा जेके बसि समुंड आहे उन मां जागे बड़ी साल मां थी पोइ उते खुलना पोइ इहे सभु जेके ॾिठासीं शयूं ईरान में ख़ासि तरह सां मूंखे शौक़ु थियो त ॾिसां शीराज़ ॾिसां इस्फहान ॾिसां पोइ इहे ॾाढी ॾुखियूं ॻाल्हियूं पैसो कोन हूंदो न कबो प्लान कबी कहिड़े तरीक़े सां वञिजे कीअं पहुचिजे कंहिं दोस्त जी मार्फत ॿी मार्फत पर बहरहाल वञी पहुतुसि उतां इस्फहान में पोइ उते हिकिड़ा ॿ ईरानी नौजवान हुआ से मूंखे मिलिया उबती सुबती मूं फारसी हुन सां ॻाल्हाई पोइ वरी उन जी मार्फत वरी मूंखे घुमाइण वठी हलिया
पोइ घुमाइण वरी उन्हनि पियो मंझंदि जी मानी बि उहे खाराई वरी उतां वञी शिराज़ पहुतुसि मुंहिंजो हाफ़िज़ खे ॾिसूं सादी खे ॾिसूं वञी सादी जे हेठां जेका जाइ हुते मक़बरो उन जे हेठां अंदरां हिकिड़ी अंडरग्राउंड कारेज़ लही वञी उन ते चाढ़ी ते वरी मच्छियूं पियूं हलनि न हेॾो मुंहिंजो शेख सादी वेंदो हूंदो मच्छियुनि खे ॾिसंदो हूंदो हिते पर मुंहिंजो हाणे हाफ़िज़ साहिब जो रुकनाबाद जो ज़िक्र कयो आहे पंहिंजे में किनारे आब रुकनाबाद गुलगश्तो मुसल्लारा त न जन्नत लखाई आहे जन्नत में तो कंहिं मिलंदा मुंहिंजो भई रुकनाबाद जेको आहे जंहिंजो आब नदी जंहिंजो ज़िक्र कयो अथसि उहो आउं ज़रूरु ॾिसंदुसि मूं सां केरु गॾु हुजे चईंदो ॾिसी छा कंदे वक़्तु नंढड़ी पाणी मुंहिंजो न मूंखे ज़रूरु ॾिसंदो आहे से आख़िरकार उन सां गॾिजी कहिड़ी हिमत सां पोइ से उन वियायूं उन शिराज़ जे शहर खां निकिरी ॿाहिरि पोइ उहा पाणी जी नंढड़ी अॼु हिकिड़ी जेका असां वटि थींदी आहे उन में पाणी खणंदो आहे पर उहो पाणी पहुचे जॻहि हू चवंदा आब रुकनाबाद इन रुकनाबाद जी नदी पाणी जेको अॼु जेतिरो मस हुजे मुंहिंजो त इहे न हर ॾिसूं किथां थी निकिरे पई जेको रस्तो वठी पोइ विया आहियूं इहो जेको रस्तो वञे थो परते जेको भला मशहूरु आसार आहिनि उते मूंखे वञिणो हो मुंहिंजो वञा आसार ॾिसां वञी पासरगाद जिते कुरश कबीर जी क़बर कुरश कबीर जी हिते ख़बर आहे हा उते पोइ से उहो रुकनाबाद जो रस्तो ई रुकनाबाद वारो इहो ॾिसी वरी उते पहुतासीं उते ऐं उन खे वञी ॾिठोसीं ऐं जेके उन जेके वाकई पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे निहायत जब आहे जो उते लिखी छॾियो अथनि की हीउ जेको वफ़द जेके आया हुआ उन कुरुश ते उन जूं तस्वीरूं ठहियूं पियूं आहिनि हीअ वफ़द उन में छा आहे हिकिड़ियूं चोटियूं धोतियूं ॿधियूं पियूं आहिनि चोटियूं निकितियूं पियूं आहिनि थियूं मथा कुड़िया बयानु थिया उहो लिखियो पियो आहे इहो सिंध मां वफ़द जेको सुबुह आयो मुंहिंजो ग़लति आहे मूं उन खे ग़लति कयो मुंहिंजो या इंडिया मां हिंदुनि जी आहे चङनि चोटियूं बीठियूं अथनि ऐं धोतियूं ॿधियूं पियूं अथनि गॾु हकाया आहिनि ऐं वरी अॻिते ॿी जेका आहे तस्वीर निकिती पई मुंहिंजो सिंधियुनि जी हीअ आहे चङनि जो ढॻो आयो ऐं ढॻो मुंहिंजे दड़े खां वठी मशहूरु आहे त सिंधी त ढॻो काया हूंदा न आलीशान ढॻो आहे हू पंहिंजे वॾा कपिड़ा पाए कांचूं ऐं अहिड़े नमूने सां कुशादा कपिड़ा पाए बीठा आहिनि इहा बि हिकिड़ी ख़ासि हुते ॿुधे को मूंखे न ॿुधे पर आऊं छॾे आयुसि पंहिंजो लोट बि हीउ जेको आहे सिंधी वफ़द हीअ आहे ऐं हू जेको आहे इंडियन आहे या ॿिए हंधि आयो आहे मुमकिन आहे पर उहो सिंधी थी बि थो सघे उते बि तमामु घणो वरी दारिया जी हिकु क़बर आहे उहा ई ॾिठीसूं जेके हा दारियुश जी क़बर उते आहे ऐं जेको उते कतबा आहे ऐं उहे हिकिड़ी ठाहियूं पर ॿियो हिकिड़ो वरी मूंखे तजुर्बो थियो जो बेरूत में निकितुसि न को सुञाणूं न को ॼाणूं ऐं वञी फ़ाक़ो कयूं बेरूत में हाणे बेरूत में पर जहाज़ ॿारनि खां करे आयो हुउसि बाबा तव्हांजो जहाज़ मूंखे बेरूत में छॾे हली ऐं वरी ॿी कंपनी उतां मूं खणणी हुई त उतां त राति ते पवे पई छो अॻे एयरलाइन वारा हिकिड़ी राति ॾींदा राति मूंखे हुन बेरूत में ॾिनी पोइ मुंहिंजो अॼोको ॾींहुं सुभाणे को ॾींहुं जेको आहे सो आउं ॾिसां पोइ हितां वरी बेरूत खे घुमी वरी निकितुसि हिकिड़ो वॾो शहर आहे उते वॾो हिकिड़ो पुराणा आसार आहिनि तमामु वॾा सो वञी उन्हनि निकितुसि बालबक में निकितुसि बिल्कुलु बालबक साईं उते बसि उहे जेके बालबक जो ॾिसणु करणु उहे कहिड़े तरीक़े सां हलंदो हुउसि मूंखे ख़बर कान्हे का पर वरी एतिरी हिमत हूंदी हुई जो पियो हलंदो हुउसि ऐं पूरा ई कंदो हुउसि जेके पैसा उतां मिलंदा हुआ कंहिं ॾींदो हुउसि ॿिया भाड़े भत्ते जा उन्हनि में पूरा ई कंदो हुउसि मूं वटि पंहिंजा पैसा हुआ किन खे या हिन ॻाल्हि में लॻाया पर आउं सम्झां थो त इहे जेके मूंखे मौक़ा मिलिया तन मां मूं पूरो फ़ाइदो वरितो ऐं उन्हनि ई पैसनि मां मूं जेकी कुझु ॾिठो कयो सो शायदि